बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उम्रे जो बयान तो उम्रो कीअं कजे, कहिड़े तरीक़े सां कजे ऐं उम्रो करणु सुन्नत आहे या मुस्तहब आहे या फ़र्ज़ु आहे, उन जे बारे में थोरो वज़ाहत। उम्रो करणु उम्र में हिकु भेरो सुन्नत आहे, जॾहिं त बार बार करणु मुस्तहब आहे। उम्रे जी फ़ज़ीलत हदीसनि में घणे क़दुरु आयल आहे। जीअं त हदीस पाक में आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त उम्रे ॿी उम्रे ताईं कयल गुनाहनि खे मेटे छॾे थो ऐं मक़बूल हज जो बदिलो जन्नत आहे। निसाई शरीफ़ जे अंदरि हदीस आहे। यानी मसइलो आहे त उम्रे लाइ को बि वक़्तु मुक़ररु न आहे। जॾहिं बि जंहिं बि वक़्तु घुरे त उम्रो करे सघे थो, मगर रमज़ान शरीफ़ में उम्रो करणु अफ़ज़ल आहे, यानी सुठो आहे, भलो आहे। जीअं त हदीस पाक में आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जंहिं शख़्स रमज़ान में उम्रो कयो उन ॼण मूंसां गॾु हज कयो ऐं हिकु रवायत मुताबिक़ उनखे हज जेतिरो सवाबु मिलंदो। मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस मौजूदु आहे। हिननि 5 ॾींहंनि में उम्रो करणु मकरूह आहे। 9, 10, 11, 12 ऐं 13 ज़ुल्हज। आम कुतुब में इन मसइले जो दलील आहे त इन्हनि 5 ॾींहंनि में उम्रो करणु मकरूह आहे। उम्रे में उहे साॻी फ़र्ज़ आहिनि जेके हज में फ़र्ज़ आहिनि, अलबत्त अरफ़ात में टिकणु उम्रे में फ़र्ज़ न आहे। अहिड़ी तरह वाजिब ऐं सुन्नतूं पिणु साॻियूं आहिनि। अलबत्त मुज़दलिफ़े में रहणु ऐं क़ुर्बानी करणु ऐं शैतान खे खड़ियूं हणणु उम्रे में वाजिब न आहे, न ई मिना में का राति गुज़ारणु सुन्नत आहे। इन ई मसइले जो दलील आम कुतुब में आहे। मसइलो उम्रे जो एहराम बदन बैद ऐं तवाफ़ करण खां अॻु औरत सां हमबिस्तरी कयाई त उम्रो भॼी पवंदो। मसइलो उम्रे जे तवाफ़ ऐं सही में अॻु ॼाणायल दुआऊं पढ़ंदो। मसइलो उम्रे जी तरतीब हीअ आहे, मीकात खां एहराम ॿधी नफ़ल पढ़ी लब्बैक पढ़ी उम्रे जी नियत करे मस्जिद हराम में किन बुज़ुर्गनि जो कौल मुताबिक़ बाबुल उमरत खां दाख़िल थिए, किन बुज़ुर्गनि जो कौल मुताबिक़ बाबु सलाम उन खां दाख़िल थिए। उन कौल खे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पसंदि फरमायो आहे। पोइ ॼाणायल तरतीब तवाफ़ ऐं सही करे मथो कुड़ाए या वार कटराए ऐं एहराम खोले। मसइलो मक्के पाक जे रहवासी उते आयल हाजी तनीम यानी नंढी उम्र खां एहराम ॿधी या जैराना यानी वॾी उम्र खां एहराम ॿधे, मगर असां हनफियुनि जे कौल मुताबिक़ तनीम खां एहराम ॿधणु अफ़ज़ल आहे, जीअं अॻियां गुज़री थी चुको। त अॼोको मौज़ू आहे उम्रे शरीफ़ जो, त उम्रो में कहिड़ियूं सुन्नतूं आहिनि, कहिड़ियूं शयूं मुस्तहब आहिनि। त असां मुसलमाननि खे दीनी मसइला सम्झणु सिखणु ऐं फ़िक़ह जे मसइले मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेका मूं मसइला बयानु करे उन किताब जो हवालो इरशादुल फ़िक़ह, जंहिंजो मुसन्निफ़ साबिक़ मखदूम साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी ऐं सिफ़ो नंबर किताब जो 202 खां 203।